नाज़रीन ख़बर न्यूज़ सिलसिलो जारी है। वहाँ के अहमदपुर का ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर टाउन इंतज़ामिया जी नााहली सबब शहर जे मलाह मोहल्ले जा कटर उल्टी पिया। जॾहिं त ताज़ो पयल बरसातन सबब शहर में कटरनि जे बीठल पाणी में बेहतर इज़ाफ़ो थी वियो आहे। इन सिलसिले में शहरीन एहतियाजी मुज़ाहिरो कंदे चयो त टाउन इंतज़ामिया जी नााहली सबब शहर में बोड वारी सूरतहाल अची वई आहे। गंदो पाणी निकाल न थियण करे घरनि में गोॾनि जेतिरो पाणी बीठल आहे, जंहिं करे आफ्ताब मलाह, सलीम मलाह ऐं ॿियनि जा घर किड़ी फट थी पिया आहिनि। जॾहिं त मुसलसल गंदो पाणी बीहण करे केतिरनि जॻहनि में ॾाढ़ पइजी विया आहिनि, जंहिं करे केतिरा ई माण्हू घरनि खां बेघर थी विया आहिनि। हिननि चयो त टाउन कमेटी जे 67 लख रुपयनि जी बजट हुजण बावजूद बि गुज़िरियल 4 सालनि खां शहर अंदरि को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। जॾहिं त अक्सर मोहल्ले जे घटियुनि में नालियूं न हुजण करे गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीहजी वियो आहे, जंहिं करे सख़्त महरूमी जो शिकार थी विया आहियूं। हिननि नैब, एंटी करप्शन ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां घुर कई त मामले जी जांच कराए मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे पाणी निकाल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।